जस्टिस अतर मिनल्ला पंजाब ऐं केपीके में चूंडनि बाबति पाणमुरादे नोटिस ते पंहिंजो तफ़सीली नोट जारी करे छॾियो, जंहिंमें हुन लिखियो आहे त सुप्रीम कोर्ट पंहिंजे माज़ीअ मां सबक़ न सिखियो आहे। अदालत सियासी तकरारनि जे हल जो लाॻीतो मर्कज़ बणियल आहे। पीटीआई जी दरख़्वास्त ते कार्रवाई वक़्त खां अॻु हुई। 25 सिफ़नि ते ॿधल नोट में जस्टिस अतर मिनल्ला चयो त अहिड़ा तकरार अदलिया में आणण खां पासो कयो वञे। अहिड़ा तकरार अदालत में आणण सां अदालत हाराए वञे थी। अदलिया समेत समूरा इदारा पंहिंजी अना हिक पासे रखी आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं कनि। चीफ जस्टिस लिखियो आहे त पीटीआई जी दरख़्वास्त ते कार्रवाई शुरू करे सियासी धुरियुनि खे अदालत ते एतिराज़ करण जी दावत ॾिनी वई। चीफ जस्टिस मूजिब पाणमुरादे नोटिस जी कार्रवाई शुरू करण सां साइलनि जा हक़ मुतासिर थिया। फुल कोर्ट जोड़ण सां अहिड़ी सूरतहाल पैदा न थिए हा। अवाम जे एतमाद खे क़ाइमु रखण लाइ फुल कोर्ट जोड़ी वञे हा। जस्टिस मंसूर शाह ऐं जस्टिस जमाल मंदोखेल जी राय सां इतफ़ाक़ कयां थो। पाणमुरादे नोटिस वारो फ़ैसिलो 4 जजिस जो हो। मूं पाण खे बेंच खां अलॻि न कयो हो। 27 फ़रवरी ते इतफ़ाक़ थियो हो त मां बेंच में वेहंदुसि। जस्टिस अतर मिनल्ला सवाल उथारियो आहे त तहरीक इंसाफ़ सियासी हिकमत अमली तहत इस्तीफ़ाऊं ॾिनियूं। सियासी हिकमत अमली तहत सूबाई असेंबलियूं तोड़ण ते बि सवाल उथनि था। छा अहिड़ी हिकमत अमली आइन ऐं जमहूरियत सां मुताबिक़त रखे थी? छा इहा आइन जी भञकड़ी न आहे? जारी कयल तफ़सीली नोट में जस्टिस अतर मिनल्ला चयो त छा अदालत खे अहिड़ी सियासी हिकमत अमलीअ खे सघारो करण लाइ पंहिंजो फोरम इस्तेमालु करण जी इजाज़त ॾियणु घुरिजे? छा अदालत खे गैर जमहूरी रवायतुनि जे हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे?